दुनिया जी तरक्कीअ जो मयार बहितर तइलीम ते आहे। ख़ूबसूरत इदारनि बदिरां बंजर बिल्डिंगुनि ऐं पणनि हेठां बि तइलीम ॾेई सघिजे थी। ॿार जेको आहे उनजी ज़िंदगी ठाहिण जे लाइ, उनजी ज़िंदगी तब्दील करण लाइ, उनजी ज़िंदगी बणाइण लाइ असांखे स्कूल में दाख़िल करणो पवंदो आहे। तां त हुनजी आईंदा ज़िंदगी बहितर थी थिए ऐं हू मुआशरे जो, मुल्क जो ऐं क़ौम जो हिकिड़ो बहितरीनु फ़र्ज़ बणे थी। स्कूल उहा वाहिद जॻह आहे जेको स्कूल बिल्डिंग सां नथो रिलेट करे सघे। बिल्डिंग न हूंदी त बि ॿार पढ़ंदो ऐं असां उहे पढ़ाए सघूं था। ॿार जिथे बि हुजे, टीचर जो जेको कमु हूंदो आहे न, उहो बिल्डिंग नथो ॾिसी सघंदा, मुंहिंजे कमु सुठो खपे या मूंखे एसी लॻल हुजे। टीचर ऐं स्टूडेंट घर में पढ़ी सघनि। ही मुरकंदड़ चेहरा कुलनि ते किताबनि जा ढिग रखी रोशन मुस्तक़बिल जी मंज़िल लाइ हिते अचनि था। ही मिसकीननि, हारियुनि, नारियुनि, यतीमनि ऐं समाज जा सतायल मुस्तक़बिल जो अबुल कलाम बणिजण लाइ हिते अचनि था। पर छा कंहिं अमीर हथनि हिननि मैसूमनि जे अखियुनि में घोरे ॾिठो आहे त वटनि पकोड़नि खाइण जा पैसा बि आहिनि या न? ही गाहब कनि था, मालुक चारीनि था ऐं ॿनियुनि जूं वेरूं बि कनि था। केॾी न तकलीफ़ बर्दाश्त कनि था। इहो ख़्वाब जंहिंजी तकमील हिननि जो सपनो आहे, इन्हनि सपननि जी डोड़ में गुरबत सबबु कॾहिं कॾहिं बेहाल थी ज़िंदगीअ खां मायूस बि थियो वञनि। पर संदन रहनुमा, रहबर ऐं उस्ताद मंझनि उमेदुनि जो इहो ॾियो ॿारियो छॾीनि जंहिंसां हिननि जे नुमाणनि नेणनि में इश्क इल्म जो नओं रूह फूकिजो वञे। अचो त सिंध जे हिन गुलड़नि मंझि इल्म जो इहो वास विझूं जंहिंसां संदन मुस्तक़बिल सफल थी वञे। जंहिं बि उस्ताद ऐं शागिर्द हिन फ़लसफ़े तइलीम ते अमल कयो से अमर थी विया ऐं जिन खे विसारियो तारीख़ में दफ़न थी विया।